ही मेट्रोपोल का हेस्तानी लखन ने तादाद में चौक चौक कुंड कुंड घिची घिची में गड थींदड़ भावरो भेनरो दोस्त गाल कई मसला बुधाई जेके जेन्युइन हुआ पर आज का 5-10 साल अग में पाण हर सहाफ़ी जो हर अदीब जो कलमकार जो जीएम सैयद खां रसूल बख्श अली जे खां याम साकी खां मुखां जेको मिलंदो उनखे चवंदो पाण में हिकु छो कोन था थियो। पहिरियों सवाल इहो हूंदो इताद कोन था कयो गॾु कोन आहियो। हाणे ख़ुदा जे फज़लो करम सां हर शहर में 3 प्रेस क्लब आहिनि, हिते 4-5 स्टेजूं आहिनि, राज पार्टियुनि जा आहिनि। हर शहर में चैम्बर ऑफ कॉमर्स एग्रीकल्चर उहे 2-2 ठहियल आहिनि। माण्हू परॾेह में वञो उते बि संदन जूं लंडन अमेरिका में 2-2 तंज़ीमूं आहिनि। तंहिंजे करे इहो हिकिड़ो नेचुरल फिनोमिना थी वियो आहे त संद जो माण्हू डिघे रस्ते ते हलण खां पोइ बजाए वॾे टारगेट जे लॻण पोयां नंढा नंढा पंहिंजा ज़ाती टकराव उन्हनि में उलझो वञे। पर इन में का ख़राबी बि कान्हे। मिसाल तौर ते हिकिड़ी स्टेज हुजे हा त माण्हू जेको हिकिड़ी स्टेज तां बेज़ार थियो ॿिए पासे केॾां वञे। हिते 4-5 स्टेजूं आहिनि, माण्हू हितां थकिजी वरी थोरी देरि वड़की वरी ॿिए पासे थो वञे। हिते दो ऐं संजराणी महफ़िल मसाए बचाए वेठा आहिनि, ॿिए पासे क्या ॿिया दोस्त हूंदा त इनखे वरी इन कंटेक्स्ट में ॾिसजे। मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे। मुंहिंजो ख़्यालु इहो हो त छाकाणि त हिकिड़ी दहशत जो माहौल पैदा कयल आहे। FIR केस कल्चरल डे छो था मल्हायो, ॿियो सिंध ॿुॾियल आहे, तंहिंजे करे सिंध जा माण्हू शायदि हींअर एतिरा तहरुक में न हुजनि, पर जेको तव्हांजो जज़्बो आहे जे हौसले सां तव्हीं हीउ ॾिसो, हीउ सॼी डेग ॾिसो कैमरा ॾिसे पई, हीउ माण्हू 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 फवारा चौक खां मेट्रोपोल हेॾां होॾां हिन जाइ तां माण्हू ई माण्हू आहिनि। इहे माण्हू के मेलो घुमण कोन आया आहिनि। इहे माण्हू के बसुनि में भरे अयाज़ लतीफ़ पली जो या ॿियो को कंदकोट या शिकारपुर या दादू या हैदराबाद या टने मोहम्मद खान सजावल झटे मां कोन आंदा आहिनि। ही माण्हू कराची जा आहिनि, पंहिंजे वतन जी सरज़मीन जा आहिनि, पंहिंजे तख़्तगाह जा आहिनि, पंहिंजे कैपिटल जा आहिनि। ही सिंध जा उहे माण्हू आहिनि जिनखे असीं मशवरो ॾींदा आहियूं, सलाह ॾींदा आहियूं, सिंधियो कराची हलो। तव्हीं उहे आहियो, तव्हीं उहो वैनगार्ड आहियो, तव्हीं उहो हरवल दस्तो आहियो, तव्हीं उहे मोहड़ जा सिपाही आहियो, तव्हीं उहे पेश रस्त कंदड़ ऐं पेशकदमी कंदड़ दिलदार ऐं दिलबर सिंधी आहियो जेके कराची के पंहिंजे तख़्तगाह के पंहिंजे वतन जे बाग ऐं मकान खे उनजी ज़मीन ते पेर खोड़े बीठायो। तव्हां सभिनी कराची में रहंदड़ सिंधियुनि खे सलाम पेश कयां थो। सिंध जी तहज़ीब हिकिड़ी ॻाल्हि कबी आहे, मिड़ई पाण ॻाल्हि कंदा आहिनि। के ॻाल्हियूं पंहिंजूं ठाहियल आहिनि, वॾे में वॾी ढंढ असांजी, वॾे में वॾी अदबी तंज़ीम असांजी, वॾे में वॾो फलाणो वाह असांजो, वॾे में वॾे बैराग, इहे मिड़ी दॿूं आहिनि। हे दॿूं ॾियण जो पाण खे इख़्तियार रखे छॾियो। वॾे में वॾो बैराग केरु वञी भेट कंदो वाकई बैराग वॾो आया कोन्हे। केरु वञी ॾिसंदो वॾी अदबी तंज़ीम या वॾो ढंढ आया का ढंढूं मिड़सा ढंढ में चीन पियो आहे, चीन खां वॾी ढंढ असां वटि आहे। रेलवे लाइन डिघे में डिघी, वॾे में डिघे डिघो बैराज, उन में रूस बाए चीन बाए जंहिं मां 50 मुल्क अहिड़ा ठहनि। इहे दॿूं ठीकु आहिनि, बड़े दिल को खुश रखने को गालिब ये ख्याल अच्छा है। इनकी पहली सिट खबर तो कहिड़ी है? खतरनाक सिट है, पैर लुटी वेंदो। पहली सिट तो हमको मालूम है जन्नत की हकीकत, लेकिन दिल को खुश रखने को गालिब ये ख्याल अच्छा है। तंहिंजे करे ये गालियूं ठीक है, पर इंडस सिविलाइजेशन
मोहन जो दड़ो जी तहज़ीब इहो को वधा कोने, इहो को कूड़ कोने, इहो को दास्तान कोने। सॼी दुनिया चवे थी त तहज़ीबुनि जूं टे माऊं आहिनि, टे माऊं, टे अमाऊं, टे बुनियाद। सुमेरियन तहज़ीब, मेसोपोटामियन तहज़ीब ऐं इंडस जी तहज़ीब। मोहन जे दड़े जी सिविलाइज़ेशन मेसोपोटामिया ऐं सुमेरियन, हू फरात, दजला ऐं नील जे किनारे ते, दजला, फरात, यूफ्रेटिस, नाइल उन्हनि जे किनारे ते, ऐं हीअ सिंधूअ जे किनारे। तव्हीं तहज़ीबुनि जे माउ सिंध जा बचा आहियो। तव्हीं दरबदर रहियो, खाक बसर रहियो, बेघर आहियो, बेबस आहियो। तव्हांखे ॿोड़ियो वियो आहे, तव्हांखे तबाह कयो वियो आहे, तव्हांखे केनशा, ठुल, वार, जुदा, कदकोट, सांगड़ू, खैरपुर, टडा बागा ऐं बदीन ऐं टणा मोहम्मद खान ऐं सॼी सिंध तव्हांजी ॿोड़ी वई आहे। तव्हांखे कुचलियो वियो आहे। तव्हांखे पंहिंजे वतन में पनाहगीर बनाइण जी कोशिशि आहे। तव्हां लाइ वरी नवनि सूबनि लाइ वरी हिकिड़नि नवनि धाड़ियल साज़िशुनि खां नयूं कमेटियूं ठारायूं पियूं वञनि। पर हैविंग सेड दिस, इहो चवण खां पोइ जॾहिं रूपलो कोहली अंग्रेज़नि सां विढ़ियो, कोहली हिकिड़ो मिस्कीन बुखियो थर जो कारूंगर जो कोहली अंग्रेज़नि सां विढ़ियो, तॾहिं रूपले जी ज़ाल खे अंग्रेज़ कैप्टन घुरायो। अंग्रेज़ अंधी मंडी सिंधी ॻाल्हाईंदा हुआ, हिननि वांगुरु कोन हुआ जो जिते रहनि था उन्हनि जी ॿोली न ॻाल्हाइनि। रूपले जी ज़ाल खे अंग्रेज़ कैप्टन चयो, चई पंहिंजे मुड़ुस खे सॾाए सम्झाए त अची पेश पवे, न त असीं तव्हांजा नस्ल तबाह करे छॾींदासीं। त रूपले जी उन कोल्ही ज़ाल अंग्रेज कैप्टन के जवाब ॾिनो हो, जे अड़े हो अंग्रेज, अंग्रेज न जे, ये कोहली ॻाल्हाईंदा आहिनि जे के जीम, अड़े हो अंग्रेज, असीं कोहली हिन वतन जा माण्हू आहियूं डभ, अवी अंग्रेज आहियो गॾह, गॾह चरी चरी ख़तम थी वेंदा, डभ ज़मीन मां फुटंदा रहंदा, मोरंदा रहंदा, डभनि खे को ख़तम नथो करे सघे। तंहिंजे करे इहे सिंधी जिन खे ॿोड़ियो थो वञे, जिन खे लुटियो थो वञे, जिन ते इलीगल इमिग्रेंट्स अफगानिस्तान मां घुराइण जा कटक मरिया था वञनि, जिन खे दहशतगर्द 1988 का 2012-13 ताईं 1 2 3 चई जिन खे बोरन में लाश बंद था कनि, जिन जी गज़ाला बतूल उन जा रत वहाया था वञनि, जिन जे नवाज़ कंदड़नि खे क़त्ल थो कयो वञे, उहे सिंधी अॼु पंहिंजे वतन में, पंहिंजे तख़्तगाह में हीअ लखनि जे तादाद में मौजूद आहिनि। 1 2 3 करण वारा भॼी विया, कराची छॾे गुम थी विया। तंहिंजे करे ही जेके इलीगल इमिग्रेंट्स अचनि पिया, इन्हनि खे जेके हुकुमरान डोमिसाइल ऐं NICs नागरा ज़रिए ठाहे ॾियनि पिया त सिंधियुनि खे पंहिंजे वतन ते असीं पनाहगीर बनाईंदासीं, उन्हनि खे ॿुधायूं था असीं डभ आहियूं, बिना पाणीअ जे, बिना बरसात जे, बिना खेड़ीअ जे, बिना हर जे डभ पिया फुटंदा आहिनि। ही 7 करोड़ सिंधी, ही सकाफ़ती ॾींहुं, ही कल्चरल जो ॾींहुं, एकता जो ॾींहुं, ही सिंधियुनि खे जोड़े तस्बीह करण जो ॾींहुं, हिन सॼे साउथ एशिया में को मिसाल आहे, को मिसाल आहे जो हीअ हिकिड़ी अजरक जो सादो आम कपिड़ो जेको 100 200 500 1000 150 50 रुपए में कपिड़ो करे, केॾी सादगी आहे। वरी अजरक वठो, टेकुड़ कयो, पाए छॾियो, अजरक सां पघर वेठा उॻो, अजरक सां केॾी महिल सीट पिया छंडियो, अजरक सां न्याणीअ जो मथो गाढ़ो आहे मथे ढके वरितई, अजरक सां केॾी महिल मां पंहिंजे नंढड़े ॿार जी सिंग उगी छॾी, अजरक सां
को बोड़ या रधल मानी या का डिश या का पात उहा ढके छॾियूं अजरक सां सी थो लॻे राति जो अजरक मथां वराए छॾियूं डेंगी जा मच्छर पिया पटीन अजरक जो मथां पलव ॾेई छॾियूं उन आम अजरकूं अहिड़ा कपिड़ा त दुनिया जे हर मुल्क में आहिनि सिंधियुनि जो अकुल ॾिसो था सिंधियुनि जी फ़हम ॾिसो था सिंधियुनि जी ॾाहप ॾिसो था जो हिकिड़ी अजरक खे हिकिड़े बज़ाहिर सिंपल कपिड़े खे कीअं पंहिंजी तमदुन तहज़ीब जो निशान बनाए कदकोट खां कराची ताईं ऐं कारूंजर खां जोईअ ताईं हिकिड़ी तस्बीह बणिजी विया आहिनि इहो फ़हम आहे सिंधियुनि जो जिनखे तव्हां सम्झो त ॼटनि जाइलनि नाइलनि उन्हनि सिंधियुनि तव्हांखे मोहम्मद अली जिन्ना ॾिनो जिन मुल्क ठाहियो उन्हनि सिंधियुनि तव्हां ज़ुल्फ़कार अली भुट्टो ॾिनो जे 73 जो आइन ठाहियो पंहिंजे कोताहिनि जे बावजूद हिकिड़ो आइन ॾिनई उन तव्हांखे रसूल बख्श पली जो ॾिनो उन तव्हांखे GM सैयद ॾिनो उन तव्हांखे शेख अयाज़ ॾिनो उन तव्हांखे अमर जमील ॾिनो उन सिंध तव्हांखे राणा भगवान दास जा जज ॾिना उन सिंध तव्हांखे सुञाणप ॾिनी उहा सिंध जिन जे ज़हन में चवंदा आहिनि न हुक्मरान मगी आऊं थो चवां त जेका मगी तव्हांजे ज़हन में आहे सिंध जा दुश्मनो हीअं मुख ॾेखारी मुशर्रफ असांखे हीअं मुख ॾेखारी दहशतगर्दनि खे असां ते मुसलत करे हीअं मुखूं पे ॾेखारी हीअं याया वेठो हो हीअं मुख़्तलिफ़ वज़ीर आज़म आया कैनाल था ठाहियूं डेम था ठाहियूं हाणे वरी इलीगल इमिग्रेंट्स आहिनि सिंधियुनि खे मारीनि था कॾहिं इरशाद राजाणी कॾहिं बाबर काका कॾहिं ॿिया निशान था बणजनि तव्हीं जर जा फोटा हीअं पिन लॻंदो पंचर थी गुम थी वेंदो सिंधी पेर खोड़े बीहनि इल्म सां जुड़नि अकुल सां जुड़नि मेरिट सां जुड़नि या नारनि जे कल्चर मां निकिरी नारो जेको सियासी नारो आहे उहो ज़रूर लॻे पर नारे खां वॾो जज़्बो ऐं अज़म खपे इल्म जो थले नारे जे पोयां कुझु कोन थींदो थले नारे जे पोयां इल्म हूंदो सभु कुझु थी पवंदो जेको नारो हणे उन जे कुल्हे ते हथ रखी पुछो नारो भलो तो हणी का फिजिक्स की खबर अथई का केमिस्ट्री जी खबर अथई का मैथमेटिक्स की खबर अथई का बिजनेस एडमिनिस्ट्रेशन की खबर अथई का एंथ्रोपोलॉजी की खबर अथई का जेनेटिक इंजीनियरिंग की खबर अथई का कारोबार की खबर अथई का साइंस की खबर अथई जे ना है तो पतो जो नारो कंहिं कम जो को पर जेकर तुझे नारे जे पोयां इल्म जज्बो है अकुल है समझ है साझा है कौमी गैरत है तो यो नारो सिंध जो नारो सारी दुनिया के तब्दील करे छॾींदो तंहिं करे इल्म सां ऐं अकुल सां आख़िर में तव्हां सभिनी जे नारे जो जवाब खपे त नारे 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 सिंध कन खे केॾो मज़ो थो अचे रूह खे केॾो ही नारो रुगो कने दिमाग़ ही रूह खे गरमाए थो हैदर बख्श जतोई जो गीत जेको जीजी ज़रीना बलोच ॻायो हो जंहिंजी रसूल बख्श पली जे धुन ठाही हुई जेके GM सैयदन हफीज़ कुरैशन फादिल राहुल अब्दुल वाहिद आरिसरन सॼी सिंध में पकड़ियो हो उन्हनि मां बशीर कुरैशी मुर्तज़ा भुट्टा ख़ालिद महमूद सुमरा सभु सिंध जा माण्हू तंहिं करे जवाब ओड़ो अचे नारे 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 सिंध नारे 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 सिंध सिंध जीए तव्हीं सभु जियो सिंध जा भाउर जियनि सिंध जूं औरतूं जियनि सिंध जा बछड़ा जियनि सिंध जा शागिर्द जियनि सिंध जो नौजवान नस्ल जिए कराची में वेही पंहिंजी धरतीअ खे पंहिंजो महवर ऐं मर्कज़ बनाईंदड़ तव्हीं सभु जियो महिरबानी